अस्सलाम वालेकुम हक मौजूद जी एस एन जी लतीफ़ लतीफ़ात पारां हफ़्तेवार सिलसिलो लोचीन से लहन साण करे तव्हांजो पंहिंजो लतीफ़ी साथी मेहराब लतीफ़ी हाज़ुर आहे। लोचीन से लहन में सभ खां पहिरियां ईंदासीं ईंदड़ हफ़्ते जे लफ़्ज़ ते। ईंदड़ हफ़्ते लाइ जंहिं लफ़्ज़ जी चूंड कई आहे उहो लफ़्ज़ आहे कुंद। काफ़ ते पेश, नून ते जज़म, दाल ते ज़बर, कुंद। दोस्तों तव्हां ईंदड़ हफ़्ते ताईं कुंद लफ़्ज़ सां मंसूब शाह जे रिसाले मां को बि बैत या वाई खणी कुंद लफ़्ज़ जी माना लिखण लाज़मी आहे। वधीक तव्हां उन बैत या वाई जी सिटवार सम्झाणी या मुकमिल तशरीह भी लिखी सघो था। तव्हां पंहिंजा जवाब टेक्स्ट मैसेजिस जे ज़रिए, मैसेंजर मैसेजिस जे ज़रिए, कमेंट्स जे ज़रिए, व्हाट्सएप मैसेजिस जे ज़रिए, व्हाट्सएप वॉइस मैसेजिस जे ज़रिए या तव्हां पंहिंजा जवाब व्हाट्सएप वॉइस मैसेजिस ऐं कॉल ज़रिए ॾेई सघो था। ईंदड़ आचर ते असां तव्हांजे जवाबनि सां गॾु ईंदड़ हफ़्ते लाइ हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ ॾींदासीं ऐं तव्हांजा ॾिनल जवाब लोचीन से लहन जे ईंदड़ हफ़्ते जे पोस्ट में शामिल कंदासीं। लोचीन से लहन में हाणे ईंदासीं गुज़िरियल हफ़्ते जे लफ़्ज़ ते। गुज़िरियल हफ़्ते असांजो लफ़्ज़ हो लल, लाम ज़बर ल, लाम ज़बर ल। दोस्तों असां ही जेको लफ़्ज़ ॾिनो हो ही लफ़्ज़ मुख़्तलिफ़ शिकिलनि ऐं मुख़्तलिफ़ मानाउनि सां शाह जे रिसाले में मौजूदु आहे। ही जेको लल आहे इन जो वाहिद आहे लल, लाम ज़बर ल, लाम पेशो लो। काफ़ी जायुनि ते लफ़्ज़ आहे लल, काफ़ी जायुनि ते आहे लल ऐं किथे वरी आहे लल। जीअं त असां लफ़्ज़ ॾिनो हो लल, सो इन जो वाहिद आहे लल। इन सां मंसूब कुझु बैत आहिनि ऐं उहे बैत बि पढ़ंदासीं। पहिरियां ईंदासीं लल लफ़्ज़ जे माना। लफ़्ज़ जेको लल आहे उन जी घणनि दोस्तनि जेका माना कई आहे उहा माना लिखी अथनि। किन लिखियो आहे ॻुझी जाइ ऐं किन लिखियो आहे मेहर, बाझ, भलाई, खूबी ऐं लल लफ़्ज़ जी माना जामे सिंधी लुगात में आहे लक्षण, खिर्रो, आदत, खूबी, लखण, अदब, अंदाज़, सुठी चाल, चङी चलत, मेहर, भलाई, अटकल, तजवीज़, हाल हिम्मत, ताकत, ज़ोर, चाढ़ो, वथ, बलो, उपाव, तदारुक, चारो, वसीलो, ज़रियो, हीलो। ईंदासीं लल या लल्लो लफ़्ज़ सां मंसूब बैतनि ते। ससुईअ सुरनि जो हिकिड़ो बैत आहे त महद मुहताजी करे हुज विञाए हल, उज़र ख़्वाहियूं आजिज़ियूं ससुई कहि मसल, ॾूंगर ॾोरण ॾाखड़ो लौरीअ कोन्हे लल। हिते हिन बैत में लल लफ़्ज़ जी माना थींदी को चारो, को वसीलो या को चाढ़ो या को तदारुक, कई मानाऊं थींदियूं। इहो भलाईअ जो भल, जीअं पासे थियण पाण खां। वरी ॿिए हिकिड़े बैत में फरमाए थो त ॾेई
रेज राव खे कयाई लोतड़ीअ ते लल। सुरसारंग जो बैत आहे। ॾेई रेज राव खे कयाई लोतड़ीअ ते लल, ॾले छॾियाई ॾुढ़ खे। ऐं किन रिसालनि में लिखियल आहे, ॾले छॾियाई ॾर खे, पधरे भरियाई पल, आंदई आब उछल, मोकल थी मींहं खे। ही जेको रावक ऐं लोतड़ी आहे, लिखे थो डॉक्टर बलोच त इहे हिकिड़ा भिठा जे वेझो माग मकान आहिनि। चौमासी जे मींहं रावक खे पिसाए, लोतड़ीअ वारे माग खे बि ढाए छॾियईं, ॾुली छॾियईं ॾढ़ खे, पधरीअ भरियाई पल। ॾुढ़ मकान तोड़े पधरे माग खे पाणीअ सां टिमटार करे छॾियो, आंदई आब उछल, मोकल थी मींहं खे। मौला मींहं खे अहिड़ी मोकल ॾिनी जो हर तरफ़ पाणीअ जी मौज मस्ती लॻी वई। दोस्तो, ही तो हुयो लफ़्ज़ लल या लफ़्ज़ लल, ऐं हिकिड़े जाइ ते लफ़्ज़ लल बि आहे, जंहिंसां मनसूब दोस्तनि शायदि हिकिड़ो बैत ॾिनो आहे। उहो बैत ज़हन ते न पियो अचे। उमेद त ईंदड़ हफ़्ते लाइ तव्हां असांजे ॾिनल लफ़्ज़ कुंद ते सुठीअ तरह सां सिटवार सम्झाणी ऐं रूहानी राज़नि ऐं समाजी ऐं इनक़िलाबी जेके उन जा पहलू आहिनि, उन्हनि ते सही तरह सां लिखी हिन असांजे सिलसिले खे कामयाबु करण में पंहिंजो किरदारु ज़रूरु अदा कंदा। सभिनी दोस्तनि लाइ दुआऊं ऐं नेक तमन्नाऊं त जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी बोल।